असांखे अठनि जाते हे भाऊ विश्वा तव्हांजो अठनि जाऊं गली के गॾु यार अच्छा हमारे अगर जो अजो मुंशी के इन अगर मुंशी करो तो शादी पे अजो में ना नोटरी कौन कही है बैन चलो जो बैन में गैरत नहीं जग में करते करवा दे छो तरह पंगरियो वेझो पुराण नदी के MMD 4 RD वटां बदीन ज़िले वारे पासे लगल घारे में पंगरियो टाउन समेत 8 UCs जे मुतासरन पारां थरकोल रोड ते लगल धरणे खे ख़त्म कराइण बाबत वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। SS न्यूज़ के रिपोर्टर सजाद खोसो मूजिब वीडियो में SHO खोसकी मेहार सठियो जंहिंखे सिंधी टोपी पातल आहे ऐं 211 RD वटां LBOD खे कट ॾेई कुदरती वहकरनि जी बहाली जी मुखालफ़त में धरणो हणी वेठल पाण में प्लानिंग कंदे ॾिसी सघजनि था। वायरल वीडियो में साफ़ ॿुधी सघिजे पियो त फोती नींगरी जा वारिस लाश पंहिंजे ॻोठ कलोई खणाए पिया वञनि। उन्हनि खे वापसि आणे धरणे वारनि ते केस दाख़िल करायो वियो। अहिड़ी वीडियो वायरल थियण खां पोइ खोसकी पुलिस में थरथलो पइजी वियो आहे। खोसकी पुलिस खे अॼु केस जो हतमी चालान सेशन कोर्ट बदीन में पेश करणो हो, पर 11 वॻे ताईं पुलिस चालान पेश न करे सघी। केस में ॼाणायल 30 जवाबदारनि मां 28 जी ज़मानत पकी थियणी हुई ऐं गिरफ़्तार जवाबदार असगर चांडियो ऐं समाजी अॻवान रमज़ान लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी रखियल हुई। ॿुधणी ॿीहर 27 अक्टूबर ते रखी वई आहे।